सच्चाई छुप नहीं सकती कभी बनावट के असूलों से, खुशबू आ नहीं सकती कभी बनावट के असूलों से। ये हमारी सही सच्चाई है। इन वक्त जी हालात हर मुसलमान बखूबी वाक़ुफ़ा ॾिसी रहा हो, बुझी रहा हो। ये वो दौर आहे जो हर गुनाह इंतिहा ते पहुतो। अहिड़े वक़्त में तव्हां नफ़्स मारे शैतान खां जिंद पानी छड़ाए सारनि ते प्यादल एक हक़ सच वारी महफ़िल में शरीक थिया हो, जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी, जंहिं मालिक पंहिंजो करम फरमाए तो असांखे हक़ वारी महफ़िल में घुराए अचे विहारियो आहे। उमेद आहे असांजो मालिक पंहिंजे करम खां असांखे महरूम न कंदो। वाक़ई असांजो झोलियूं ख़ाली आहिनि, नफ़्स मारे जो झड़पा आहिनि, शैतान जो सटा आहिनि, पर ही उहा महफ़िल आहे जो हिन महफ़िल में हर दर जी दवा आहे। ओ बंदो ख़ाली न वेह, अल्लाह जे करम खे वञण वारो मदीने जो साईं, अल्लाह ॾींदड़ मुस्तफ़ा वंडींदड़। कसम जी मानाए वंडींदड़, विरहाईंदड़, तक़सीम कंदड़। वल्लाहु मुअती व अना कासिम। अल्लाह जी मुंहिंजे मथां अता आहे, इन अता खे व अना कासिम मां तक़सीम कयां थो, विरहायां थो, वंडियां थो। अॼु अल्लाह जे फज़ल व करम सां मदीने वारो साईं उहा जेका रहमत सरकार जे मथां नज़ूल थी रही आहे, अॼु उन रहमत खे आमना जो लाल, बतूल जो बाबो, हसनैन जो नानो, सैयद रसूल इमामुल कुल तक़सीम फरमायो।